पाक फौज जे कमांडर 56 HMB ब्रिगेड नोमान मंजूर ऐं कमांडिंग ऑफिसर 22 बलोच रेजिमेंट मुर्तजा हसन चयो आहे त मुल्क लाइ शहीदनि जूं ॾिनल कुर्बानियूं हमेशा यादि रहंदियूं। पाकिस्तान आर्मी शहीदनि जे कुटुंबनि ऐं वारसनि खे इज़त जी निगाह सां ॾिसे थी ऐं शहीदनि खे हमेशा यादि रखियो वञे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पाक फौज जे जवाननि सां गॾु पाकिस्तान फौज जे शहीद थींदड़ लांस नाइक मोहम्मद इस्माइल, लांस नाइक मोहम्मद सुल्तान ऐं ॿियनि जे घर वञी उन्हनि जे कुटुंब खे तोहफ़ो ॾींदे कई। हिननि चयो त जवाननि जी कुर्बानियुनि जे करे अॼु असां पुरसुकून माहौल में सुख जो साह खणी रहिया आहियूं। मुल्क खे बचाइण ऐं दहशतगर्दी खे ख़त्म करण में फोर्सेस जो वॾो ऐं अहम किरदार रहियो आहे, जेको सारा जोॻो अमल आहे। क़ौम हिननि जे ॾिनल कुर्बानियुनि खे यादि करे थी। हिननि शहीदनि जे वारसनि खे चयो त इज़त सभ खां वधीक मान वारी शइ आहे। तव्हांखे फ़ख्र हुजण घुर्जे त तव्हांजो तालुक शहीदनि जे घराणनि सां आहे। हिननि चयो त असां जी जान मुल्क जी सलामती ऐं बका जी अमानत आहे। असां पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करण लाइ पंहिंजी जान ॾियण लाइ हर वक़्तु तयार आहियूं। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास सैयद मेहदी अली शाह चयो त असां ज़िंदा क़ौम आहियूं। असां पंहिंजे शहीदनि खे कॾहिं बि न विसारींदा आहियूं। असां शहीदनि खे ख़राजे तहसीन पेश करियूं था। हिन चयो त शहीदनि जे ॿारनि खे तइलीम जे मैदान में कामयाबी लाइ तमामु घणी महिनत करणु घुर्जे त जीअं हू पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघनि। उन मौके ते SSP मीरपुर ख़ास जावेद बलोच चयो त मुल्क जी सलामती ऐं बका लाइ कुर्बानी ॾींदड़ फौजी जवान असांजो फ़ख्र आहिनि। असां शहीदनि ऐं उन्हनि जे वारसनि खे सलाम पेश करियूं था।